तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी आहे ऐं उहा छा अॼु राति मतिलबु आई आहे, सुबुह राति बि ईंदी या न, छा नेक्स्ट एपिसोड में छा थियण वारो आहे तकरार ड्रामे। छा इहो मीर ख़ान जेको गवाही ॾींदो मूसा ऐं लाला जे पीउ जे क़त्ल जे केस में भावल जे मथां, छा बाद में उहो वरी पंहिंजी दोस्ती निभाइण जे लाइ मूसा सां पुलिस खे कार्रवाई करण खां रोके छॾींदो ऐं जवाबी मतिलबु जेको शाहिदी लिखाए थो उहो फिरी वेंदो। नेक्स्ट एपिसोड में मूसा ऐं लाला गिरफ़्तार थींदा या न, ऐं अॻिते नवाब छा कंदो ऐं अॻिते जेको आहे सजावाल खे छा करिणो आहे, अचो तव्हांखे इन एपिसोड में तव्हां ॿुधायूं दोस्तो आख़िर क़िस्त में थियणो छा आहे। मुहर्रम जो 2, 9 ऐं 10 क़िस्त ईंदी बि सही आहे न, इहो बि तव्हांखे ॿुधायूं था। तकरार ड्रामे जी सॼी अपडेट ॾियूं था तव्हांखे। पहिरियों वीडियो खे पूरो ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब करण न विसारींदा। अचो दोस्तों तव्हां कहाणी था ॿुधायूं। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त लाला सां गॾु वञी थाणे में वञी मीर ख़ान गवाही ॾींदो ऐं इहा ॻाल्हि कंदो त मूसा ऐं जेको आहे भावल ख़ान ऐं सिजावल इहे सभु कातिरनि मां अखियुनि ॾिठो शाहिद आया ऐं पुलिस वारो त उहो गुॾो आहे नवाब ख़ान जो, उहो अखियूं ॿूटे एतबार कंदो। लेकिन नवाब ख़ान खे वॾी ग़लती कई आहे जेको मीर ख़ान खे चयो अथई तूं गवाही ॾे, छो त मीर ख़ान दोस्त आहे मूसा जो, अॻिते हली मूसा जे तरफ़ थी वेंदो ऐं इहो बाद में काफ़ी क़िस्तनि खां पोइ इहा गवाही ॾेई करे वरी फिरी वेंदो पुलिस जे अॻियां त मूसा इन में न हुयो, बेगुनाह आहे ऐं नवाब ख़ान फासी वेंदो ऐं लाला जे अॻियां बि इहे ॻाल्हियूं बाद में मीर ख़ान ई ज़ाहिर कंदो ऐं दरिया ख़ान इन जी दोस्ती कराइण जी कोशिशि पूरी कंदो। फ़िलहालु नेक्स्ट एपिसोड में सिजावल मूसा सां मिलण जी कोशिशि बि कंदो ऐं नवाब ख़ान खे टक्कर ॾियण जे लाइ ओड़ी सोच ऐं ओड़ो वीचार कंदो जीअं नवाब ख़ान सिजावल खे टक्कर ॾिनी आहे। इहो अॼु जो वीडियो, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।